मुझो नालो फहमीदा है। मां नवंदर में रहंदी आहियां। अदा मुझो मसलो आहे त मुंहिंजे पीउ जी मिल्कियत आहे। मुंहिंजे पीउ जो नालो मंजूर अली मेमून आहे ऐं हुनजा ॿ पुट हुया, मुंहिंजा ॿई भाइर। हिन वक़्तु मिल्कियत जो मसलो आहे, उहे ॿई मुंहिंजो पीउ बि गुज़ारे विया, मुंहिंजा भाइर बि गुज़ारे विया आहिनि। मुंहिंजी भाॼाई आहे ऐं ॿियो मां आहियां, वारिस असां आहियूं ॿई। हिन वक़्तु मुंहिंजी मिल्कियत मुंहिंजे पीउ जी जेको कुझु बि आहे मुंहिंजे भाॼाईअ जे कब्ज़े में आहे। ते उनखां मां घुरां थी त मूंखे बि ॾे। मां बि बेवा आहियां, 5 बच्चा आहिनि। मुंहिंजो मुड़ुसु बि गुज़ारे वियो आहे। मां हुनखे चवां थी त मूंखे हिसो ॾे, मूंखे पंहिंजे पीउ जो जेको बि शरई हक़ मूंखे लॻे थो मूंखे ॾे, त उहो मूंखे नथी ॾे। रांदो ई माना धारिया माण्हू विच में आणे। हिकु माशूक खोसो आहे फौजी नाले सां, त वरी उहो उनखां धमकी ॾियाराए थी। उनखे चए थी, उहो चए थो त माना मिल्कियत मां हथु खणी वञु, कुझु बि न मिलंदई। सोच पंहिंजे बचनि जो सोच। मूंखे धमकियूं थो ॾे, मुख़्तलिफ़ नंबरनि तां मूंखे धमकियूं थो ॾियाराए त कुझु बि न मिलंदई, हथु खणी वञु बहितर अथई। त अदा महिरबानी करे मां आईजीअ खे, एसपीअ खे, डीआईजीअ खे मां अपील थी कयां, मूंखे मुंहिंजो हक़ वठाए ॾियो। मूंखे धमकी मुख़्तलिफ़ नंबरनि तां ॾिए थो, इन ख़िलाफ़ कार्रवाई कयो, इंक्वायरी करायो त हे छो थो विच में अचे। असांजो पंहिंजो मसलो आहे न, असांजो घरू मीटर आहे न। मुंहिंजी भाॼीअ जो मसलो आहे, मुंहिंजो आहे। असां पाण में केस बि हले थो, असांजो कोर्ट में केस हले थो, त हे माशूक खोसो छो थो विच में अचे। मां मुख़्तलिफ़ हंधनि ते मां एतिजाज लाइ वई आहियां। मां दां जाते काथे मां वई आहियां, दां ॾेई आई आहियां, दरख़्वास्त ॾेई आई आहियां। काफ़ी ॿारनि खे इलाज मां कया हुआ, उन्हनि खे घुरायो, महिरबानी उन्हनि जी आया, असांजो रिकॉर्ड वरितऊं, असांखे बयान वरितऊं, त हे उन्हनि खे बि धमकियूं थो ॾे, उन्हनि खे बि ब्लैकमेल थो करे। त महिरबानी करे हिनखे रोकियो, हिनजी इंक्वायरी करायो त आहे छा। असां चऊं था सर, असां ते माशूक खोसो असांजे ज़ातियात ते थो अचे। असां घरू मैटर आहे असांजो, मुंहिंजे भाउ जी मिल्कियत आहे, मुंहिंजे भाइटनि जी मिल्कियत आहे, असांजो घरू मसलो आहे। हीअ मुंहिंजी भाइटी आहे, हीअ मुंहिंजी न्याणी आहे, हीअ बेवा आहे। अलाह गवाह आहे। अलाह तव्हां सॼी इंक्वायरी कयो, असांजे सॼे पाड़े ओड़े खां पुछो, मिटनि माइटनि खां पुछो, हे साईं केरु थींदो आहे असांजे घर में रहियो पियो आहे, असांजे मथां केस थो करे। केस कराया अथई, अञा चए थो ॿिया बि केस कंदोमांव। असां मिसकिन माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू आहियूं, मिसकिन। ऐं असां सां इंसाफ़ु कयो। असांजी जेको आहे माशूक खोसो असांखे तरह तरह नंबरनि तां असांखे फ़ोनियूं थो करे। हे जेके नंबर हलाए थो, तव्हां इंक्वायरी कयो। हिन नंबरनि पंहिंजा बि नंबर नथसि, इहे पंहिंजा नंबरनि तां नथो करे कमु, अलाए किथां किथां नंबर था अचनि। ऐं असां फौजी अफ़सरनि खे, आला अफ़सरनि खे, इस्लामाबाद जे अफ़सरनि खे, सभिनि खे अपील थो कयां सर, माशूक खोसे जी इंक्वायरी कयो साईं। असांजे घरू मैटर में हिन जो कहिड़ो कमु। असां हिनखे बार बार चयो आहे, तूं असांजे घर छो थो अचे, छो थो अचे असांजे घर, तूं कहिड़ो रिश्तो आहे असांजो। ताहिरा बानू सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे। उहा मुंहिंजे भाइटे जी ज़ाल आहे, ताहिरा बानू। असांजो घरू मैटर आहे, असांखे धमकियूं थो ॾिए साईं। जेके बि असां जाते एतिजाज कयो आहे, उन्हनि साफ़ हिन खे बि धमकाए थो, तव्हांजे मथां मां केस कंदुमि, तव्हांखे अदालत घुराईंदुमि, तव्हां मूंखे बेबुनियाद इल्ज़ाम हयो आहे। इंक्वायरी कयो त जेको आहे त हे माशूक खोसो सभिनि खे ब्लैकमेलर आहे, हर माण्हूअ खे ब्लैकमेल कंदो आहे। हर माण्हू, असांखे बि, असां मिसकिन माण्हू हिनखे हथु अची आहियूं। हे खोसो आहे सर, असां मेमण आहियूं। तव्हां इंक्वायरी कयो, असां तव्हांखे हथ ॿधी इल्तिजा था कयूं। ख़ुदा जा रहम कयो, हिन जे ख़िलाफ़ तव्हां इंक्वायरी कयो।